अगियां रहन पासे माशाल्लाह बैठा ओ तमा कोचन में सफर कयो हुंदो हां सही वेनुन में कोचन में अल्हम्दुलिल्लाह मु भी कयो काफी दफा मलाड़काने भी कोच में हुआ तो जो फ्रंट सीट ते वेंदो न तो लिखल दो अगियां त आगे बैठने वालों को सोना मना है त मा जो अगियां जे बैठा वो थोड़ो एक्टिव थी गयो अच्छा जी माशाल्लाह हाने आशु लिखे दो जे अगियां बैठा सिर्फ वो जो सुभान अल्लाह माशाल्लाह अल्लाह सलामत रखे हाने तवानी सदा आंदी कदे न तू जो मेणो बुडंदो छो त तारण वारो बैठो 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 ना तैना कल कोस प्यारण वारो बैठो इन्ना तैना कल कोस प्यारण वारो बैठो इन्ना तैना कल कोस जाबिर जा पुत्र मुअल हुआ बई अरे जाबिर जे घर में मुझे महबूब जी आमद थी आहे जाबिर जा बनडना बई फोत थी विया गाल कसीर तादाद में आए बई फोत थी मुझे महबूब जी आमद थी आहे ओ जाबिर तुजा शहजादा किथे न सदको ना या रसूल अल्लाह तुझे नाले ता मुझा महबूब छो त पंहिंजी घरवारी चवण लॻो घरवारी गोड़ो बख मन अचे अमन जी दिल नाज़ुक थींदी आहे घरवारी गोड़ो न अचे छो त मुंहिंजा महबूब मुंहिंजा महिमान हाणे महबूब ॼाणनि पिया महबूब ॿाहिरि खेॾण विया आहिनि मुझे महबूब फरमाए जाबिर मुझे सजी खबर है हकीकत बुधा त पो अते शायर छा लिखे दो हिन शहर में ता समझ में चींदो त जाबिर जा पुत्र मुअल हुआ बई महबूबन के खबर अगई जाबिर तो के केड़ी गणती जाबिर तो के केड़ी गणती जियारन वारो बैठो जियारन वारो बैठो जियारन वारो हाथ मत करे जियारन वारो बैठो जियारन वारो बैठो जियारन वारो बैठो जियारन वारो बैठो जियारन तैना कल को से ऐ थींदी इज्जत वही बुलंदी तू जी बाग में जान न जलंदी तू जी छोटा तो ज़कवारी बाह के बिल्कुल तो ज़कवारी बाह के बिल्कुल ओ ठारण वारो बैठो 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 इन्ना आतैना कल को प्यारण वारो बैठो इन्ना आतैना कल को प्यारण वारो बैठो इन्ना आतैना कल को हाजी गुलाम नबी महसर रहमतुल्लाह अलैह तमाम मां त ई खण चंदो मुझे पसंद जो